अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊं आहियां मां सां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन, पॉलिटिकल मंज़रनामे जी जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त उते -1 जूं ॻाल्हियूं अॼुकल्ह असांखे ॿुधण में अचनि थियूं। उन खां सवाइ हिकु भेरो ॿीहर डायलॉग जे हवाले सां बि नाज़रीन हाणे मामरा सिधा थींदे नज़र अचनि पिया। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ क़ौमी कॉन्फ्रेंस घुराइण जो ऐलान कयो आहे। हिन क़ौमी कॉन्फ्रेंस में जेके ज़रिया ॼाणाइनि पिया त हिन क़ौमी कॉन्फ्रेंस ज़रिए जेको मुल्क अंदरि सियासी डायलॉग जो हिकिड़ो माहौल न पियो जुड़े ऐं उन हवाले सां जेके मुख़्तलिफ़ धुरियूं आहिनि, स्टेक होल्डर्स आहिनि, उहे पंहिंजी पंहिंजे हद ते दावूं कंदे नज़र अचनि था त असांजी कोशिशि भरपूर आहे या असांजी साइड आहे को मसइलो कोन्हे। जेको बि मसइलो आहे उहो ॿिए पासे ॾांहुं आहे। पर हिन वक़्तु जेका जेको क़ौमी कॉन्फ्रेंस वारो मामिलो साम्हूं अचे पियो, उन में अहिड़ा इतला बि साम्हूं अचनि पिया त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां पाकिस्तान पीपल्स पार्टी सां राब्ते जो फ़ैसिलो कयो वियो आहे। क़ौमी कॉन्फ्रेंस में ॿियनि पार्टियुनि खे बि दावत ॾिनी वेंदी, पर मौजूदा हुकूमत यानी जेका हुक्मरान पार्टी आहे मुस्लिम लीग नून, उनखे सॾु न ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। उन हवाले सां वधीक ॻाल्हाईंदासीं। छा ही क़ौमी कॉन्फ्रेंस जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे लाइ मौजूदा हालतुनि में को रिलीफ कढी सघंदी, को रिलीफ उन्हनि खे ॾेई सघंदी। पर जेकॾहिं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पीपल्स पार्टी समेत ॿियनि पार्टियुनि खे घुराइण ते सोचे पई ऐं हुकूमती पार्टीअ खे न पई घुराए त पोइ उन सूरत हाल में इहा क़ौमी कॉन्फ्रेंस छा घुर्बल नतीजा ॾेई सघंदी? ही सवाल बि नाज़रीन असां पंहिंजे पैनल सां रखंदासीं। उन खां सवाइ नाज़रीन जेका सूरत हाल असांखे नज़र अचे पई, पाकिस्तान पीपल्स पार्टी अॼुकल्ह पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको चेयरमैन आहे बिलावल भुट्टो ज़रदारी, लाहौर में हुनजी अहम मुलाक़ातूं बि थियूं आहिनि, अहम सरगर्मियूं रहियूं आहिनि। उते उन्हनि इहा ॻाल्हि गुज़िरियल ॾींहुं बि कई हुई त जेका ऑलरेडी जेका हिकिड़ी रिथ आहे जंहिंखे क़ौमी असैम्बली उनखे मंज़ूर करे चुकी आहे, उन मूजिबि जेके 20 सूबनि जी जेको मामिलो आहे उनजो आगाज़ कयो वञे। जिते इतफ़ाक़ राय मौजूदु आहे ऐं जिते इतफ़ाक़ राय मौजूदु नाहे उनखे छेड़ण खां बहितर आहे त जिते इतफ़ाक़ राय मौजूदु आहे उतां खां शुरूआति कई वञे। अॼु उन्हनि इहा ॻाल्हि बि कई आहे त कुझु माण्हुनि खे संदन पंजाब में वञणु हज़म नथो थिए। गॾोगॾु उन्हनि इहा ॻाल्हि बि कई आहे त जेकॾहिं मरियम नवाज़ साहिबा सिंध मां अची इलेक्शन लड़ंदियूं त असां त उन्हनि खे भलीकार चवंदासीं। PTI जे हवाले सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो जो इहो चवणु हो त KP में गवर्नर राज लॻाइण जे हक़ में या कंहिं बि पार्टीअ मथां का पाबंदी लॻाइण जे हक़ में पीपल्स पार्टी कॾहिं न रही आहे। नाज़रीन, मौक़े ते असांखे ख़बर आहे त जेके नालो खणण खां सवाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जा चेयरमैन कुझु मशवरा बि ॾिना आहिनि कुझु पार्टियुनि खे ऐं कुझु ते तनक़ीद बि कई आहे। अॼु क़ौमी असैम्बली जे अंदरि बि असां ॾिठोसीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी सख़्तु तनक़ीद कई आहे हुकूमत ते इजलास न थियण, मुलतवी थियण ते। ऐं ॼाणायो वियो उन हवाले सां MNA आसिफ़ा भुट्टो ज़रदारी साहिबा उन ते ॻाल्हायो आहे त हीअ त पार्लियामानी जेके रिवायतूं आहिनि उनजे मुतरादिफ़ आहे, उन सां मज़ाक़ करण जे बराबरि आहे। त कोरम बि पूरो आहे, उन बावजूदि ही मामरा नज़र अचनि पिया। नाज़रीन, ॾिसूं पिया त हिकु भेरो ॿीहर जेको ही माहौल जुड़े पियो, उन में इन क़िस्म जी जेका तनक़ीद आहे मामरा आहिनि उहे बि तेज़ थियणु शुरू थिया आहिनि। उन ते बि अॼोके पंहिंजे पैनल सां ॻाल्हाईंदासीं। ऐं हिकिड़ो जेको असांखे मंज़र ऐं अक्स चऊं नज़र आयो हो 7 डिसंबर ते, जॾहिं समूरी जेका सिंध वासी आहिनि उन्हनि पंहिंजी धरतीअ सां, पंहिंजी सकाफ़त सां, ॿोलीअ सां मुहबत जो इज़हार कयो, एकता ॾिहाड़ो मल्हायो 7 डिसंबर ते। उनखे वठी करे कुझु गिरोहनि पारां जेके मामरा असांखे नज़र आया, जेके तासुबी रवैया उन खां पोइ नज़र आया, उनजो सिलसिलो अञा बि जारी आहे। अॼु हिकु भेरो ॿीहर MQM पारां हिकु प्रेस कॉन्फ्रेंस कई वई आहे, उन में हिन जो ॾींहं जो हवालो ॾींदे इहा ॻाल्हि कई वई आहे त उन ॾींहं जी आड़ में रियासत अंदरि रियासत क़ाइमु कई वई, नोइंगली नाज़रीन त ही हिकु उहा क़ौम जेका सदा खां मुहबत ऐं अमन जो पैगाम ॾींदड़ डिघी हिकिड़ी तारीख़ रखे थी ऐं गुज़िरियल 15 सालनि खां इहो ॾींहुं पुरअमन तरीक़े सां मल्हाए थी। बहरहाल उनजे जवाब में अॼु सिंध सरकार बि ॻाल्हायो आहे ऐं सिंध सरकार इहो चयो आहे त जेको सकाफ़ती ॾिहाड़ो उहो बिल्कुलु पुरअमन रहियो, उन जी हालतूं बि कंट्रोल में हुयूं। अॼु असीं सॼी दुनिया इंसानी हक़नि जो आलमी ॾिहाड़ो मल्हाए पई, पर अॼोके ॾींहं ते बि मुतहदा क़ौमी मूवमेंट पंहिंजी रिवायती लसानी सियासत खां न मुड़ी आहे। ही मामला नाज़रीन जिन ते गुफ़्तगू कंदासीं, जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे जो तारुफ़ असां कराईंदसि। मूंखे अॼोके पैनल में गुफ़्तगू जे लाइ जॉइन कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा MNA आहिनि मिर्ज़ा इख्तियार बेग साहब, मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा ॻुणा MP आहिनि, सीनियर अॻवान आहिनि जमाल सिद्दीकी साहब मूंसां गॾु प्रोग्राम में शरीक आहिनि। ऐं मुस्लिम लीग नून जी अॻूणी MPA सीनियर अॻवान सोरठ थेबो साहिबा बि मूंसां गॾु हिन प्रोग्राम में शरीक आहिनि। सभिनी खे भलीकार, ऐं सभिनी जी महिरबानी गुफ़्तगू जे लाइ वक़्तु ॾिनो। ऐं आगाज़ कयां थी जमाल साहब अवां खां, जेका सूरत हाल हिन वक़्तु मौजूदु आहे। बहरहाल ही बसि हिकिड़ी सुठो हिकिड़ो सवण आहे त क़ौमी कॉन्फ्रेंस ऐं उन में
बज़ाहिर जेको नज़र अचे पियो त शायदि सियासी डायलॉग लाइ मुल्क अंदरि उहो माहौल जोड़ण जे लाइ हिकिड़ी कोशिशि इहा थी सघे थी, पर जेका ही क़ौमी कॉन्फ्रेंस पाकिस्तान तहरीक इंसाफ़ चऊं या ऑपोज़िशन जो इतिहाद चऊं सॼाण वञे पई, उन में जेकॾहिं हुकूमती पार्टी न हूंदी, हुकूमती धुरी न हूंदी त पोइ उन कहिड़ा नतीजा एक्सपेक्ट कयो पिया हुआ ऐं के नतीजा या जंहिं मक़सद जे लाइ इहे क़ौमी कॉन्फ्रेंस सॼाइण ते गौर थिए पियो, छा उहो हासिल थी सघंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुक्रिया नाजिया। ॾिसो नाजिया, अगरि क़ौमी कॉन्फ्रेंस में वो पार्टी असांजी इश्यूज़ ते ॻाल्हाइण जे लाइ स्टेक होल्डर जी हैसियत सां मौजूदु हूंदी, उहो पार्टी जेको 2024 जे इलेक्शन में असांजी 180 सीटूं चोरी करे 17 सीटनि जा मालिक अॼु पंहिंजे हिन मुल्क जा पाकिस्तान जा मालिक बणिजी वेठा आहिनि, उहो जेको असांजे हक़ खाई वेठो आहे, असां कहिड़ी हैसियत सां हुनखे घुरायूं ऐं असां कहिड़ी उमेद सां हुनखे घुरायूं? छा उहो असांजे लाइ ॻाल्हियूं कंदा? असांजे पार्टी जेको मुश्किल दौर सां असांजे पार्टी लीडर सां जेके बि नाजाइज़ियूं ज़्यादतियूं कूड़ा केस ठाहे हुनखे 2.5 सालनि खां जेल में बंदि कयो आहे, छा उहो पार्टी इन बारे में पंहिंजी आवाज़ बुलंद कंदी? न कंदी। पोइ अहिड़ा स्टेक होल्डर जेको असांजा हक़ खाई वेठा आहिनि, असांजे लाइ हुनखे कहिड़ी हमदर्दी आहे? अॼु बि ॾिसो त जेका बि फेडरल मिनिस्टर्स वेठा आहिनि, रोज़ टीवी ते हिन जा टॉक शोज़ में जेका माण्हू ईंदा आहिनि, हर कंहिंजी ज़बान ते इहो ई आहे त भई -1 कंदासीं। अल्ताफ़ हुसैन वारो फार्मूलो एक्सेप्ट करे इमरान ख़ान छो एक्सेप्ट करे? अल्ताफ़ हुसैन वारी ऑफर इमरान ख़ान एक्सेप्ट कई मुल्क खां ॿाहिरि वञण जी? अगरि इमरान ख़ान मुल्क खां ॿाहिरि वञण जी ऑफर क़बूल करे आहे, पोइ तव्हां हिते वेही पंहिंजे हिसाब सां जेको बि साज़िश करे सघो था कयो आहे, पर जॾहिं हुन पंहिंजे मुल्क छॾण जी ॻाल्हि न कई आहे, चए थो मेरा मुल्क में क्यों ॿाहिरि जाऊं? जॾहिं उहो पंहिंजे मुल्क में वेठो आहे ऐं पंहिंजी मुल्क में वेही वो सख़्तियूं, वो नाजाइज़ियूं, वो ज़्यादतियूं, वो ज़ुल्म ऐं जबर बर्दाश्त करे पियो, त पोइ हुनजी मौजूदगी में -1 जी ख़्वाहिश करण बि मां सम्झां थो कि दीवाने जो ख्वाबु हूंदो। त अहिड़ी सिचुएशन में को माण्हू हर ख्वाबु ॾिसे थो। अॼुकल्ह सभु टीवी ते सभु सियासी जमातूं जेतिरी बि गवर्नमेंट में वेठियूं आहिनि, सभिनि जा इहो ई पॉइंट ऑफ व्यू आहे कि भई इमरान ख़ान खे माइनस कयो वञे। इमरान ख़ान तव्हांखे लॻंदो आहे त इन महिल पाकिस्तान जी सभिनि खां वॾी सियासी जमात जो सरबराह, सभिनि खां मक़बूल लीडर इमरान ख़ान खे माइनस करणु एॾो सवलो आहे? अगरि एॾो सवलो हुजे हा न त अॼु ताईं 2.5 सालनि में इमरान ख़ान टुटी चुको हुजे हा ऐं माइनस बि थी चुको हुजे हा। हिननि खे सभिनि खां वॾी तकलीफ़ इहा ई त आहे त उहो माण्हू पंहिंजे मौक़फ़ ते बीठो आहे, न को हुनखे पंहिंजी ज़िंदगी जो ख़ौफ़ आहे, न हुनखे पंहिंजे पॉलिटिकल कैरियर जो ख़ौफ़ आहे। उहो पंहिंजे पॉइंट ऑफ व्यू ते, पंहिंजे नैरेटिव ते, पंहिंजे उसूल ते बीठो आहे। उहो त जेको माण्हू पंहिंजे उसूल ते बीठो हूंदो आहे न, उनखे टोड़ण, झुकाइण, माइनस करणु मुश्किल न नामुमकिन हूंदो आहे। ऐं इहे ख्वाहिश हुकूमत जेको करे पई बिल्कुलु करे सघे थी। असां नेशनल कॉन्फ्रेंस जी ॻाल्हि सिर्फ़ु इन ज़िमरे में कई आहे त जेके बि नेशनल पॉलिटिकल जमातूं आहिनि, असांखे पीपल्स पार्टी सां इहा उमेद हूंदी आहे त पीपल्स पार्टी हिकिड़ी जमहूरी जमात आहे, उन्हनि जमहूरियत जे लाइ कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, त असां इहा ख्वाहिश कंदा आहियूं त उहो जमहूरी जेको ट्रैक आहे, पीपल्स पार्टी उन जमहूरी ट्रैक ते हलण जी पूरी कोशिशि कंदी ऐं जमहूरियत जे लाइ जेका नुक़सानदा इक़दामात आहिनि उनमें पीपल्स पार्टी पंहिंजी आवाज़ बुलंद कंदी। ऐं अगरि पीपल्स पार्टी न कंदी, पंहिंजे मुफ़ाद जे करे कंप्रोमाइज़ करे वेंदी या जमहूरियत ते कंप्रोमाइज़ कंदी, त पीपल्स पार्टी जो नालो बि नून लीग वांगुरु हिन मुल्क जी तारीख़ में लिखियो वेंदो त इहा वो माण्हू, इहा जमातूं आहिनि जंहिं जमहूरियत जो हुलियो बिगाड़े छॾियो, आइन ऐं कानून जो हुलियो बिगाड़े छॾियो, सिर्फ़ु पंहिंजे मुफ़ादात जे करे हिननि तहस नहस करे छॾियो हिन मुल्क जे आइन खे, मुल्क जे कानून खे। त अगरि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो नुक़्ता नज़र ग़लति आहे त को जमात असां सां गॾु न बीहंदी। मां सम्झां थो त जेको कल्ह राति अडियाला जेल जे ॿाहिरि थियो आहे, इमरान ख़ान जी भेणनि जे ख़िलाफ़ जेको वाटर कैनन इस्तेमालु थियो आहे सख़्त सर्दी में, इहो वॾो शर्मनाक अमल आहे। हिन जमहूरी हुकूमत जे मुंहुं ते हिकिड़ो तमाचो आहे त छा जमहूरी मुल्कनि में निहती मायनि सां गॾु इहो सुलूक कयो वेंदो आहे? इहो बरबरीत कई वेंदी आहे पंहिंजे सियासी मुखालफ़िन सां? भई तव्हां हुननि खे मिलणु नथा ॾियो, अडियाला जेल वञणु नथा ॾियो, हू रोड ते वेठा आहिनि, तव्हांजे बैरियर सां गॾु वेठा आहिनि, हुनजी मर्ज़ी आहे, हू सर्दी में वेठा आहिनि। पर तव्हां अगरि निहते माण्हुनि खे, ख़वातीन खे एॾे ज़ुल्म ऐं बरबरीअ जो शिकार कंदव, उन्हनि जे ख़िलाफ़ एॾी सख़्त कार्रवाई कंदव, त इहो त ह्यूमन राइट्स केस आहे। मां सम्झां थो त इन ते ह्यूमन राइट्स जे दायरनि खे ॻाल्हाइणु खपे कि अगरि औरतुनि सां गॾु सरकार इहा पंहिंजी जेकी पंजाब गवर्नमेंट जेके बरबरीत करे पई,
तो उनखे सोचणु खपे मरियम नवाज़ खे त वो बि हिकिड़ी औरत आहे। अगरि जमाल साहब, अॼु त इंसानी हक़नि जो आलमी दिहाड़ो आहे ऐं अवां ॻाल्हि कयो पिया त असांजा इंसानी जेके हक़ आहिनि बुनियादी उहे असांखे न पिया मिलनि। अॼु को राब्तो कंहिं धुर पारां अवां सां कयो कि ह्यूमन राइट्स जी कंहिं तंज़ीम जेका ॿुधायो पिया अवां सूरत हाल? नाज़िया यकीनन मां ज़ाहिर कराची में आहियां, मुंहिंजे इल्म में न आहे, पर इस्लामाबाद में असांजी मरकज़ी कैबिनेट असांजी लीडरशिप सां गॾु ज़रूर उन को राब्तो थियो हूंदो ऐं असां तो इहो ॻाल्हि पहिरें ॾींहं खां कयूं था त इहो इंसानी हुकूक जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे त हिकिड़े साबिक़ वज़ीर आज़म खे जेल मैनुअल जे मुताबिक़ सहूलियतूं नथा ॾियो, हुनजी फैमिली खे मिलण नथा ॾियो, हुनजे वकीलनि खे मिलण नथा ॾियो, हुनजे डॉक्टर खे मिलण नथा ॾियो, हुनजी पार्टी लीडरशिप खे मिलण नथा ॾियो, त इहो ज़ुल्म जेको इहे मैंडेट चोर गवर्नमेंट असांजी इन ज़ुल्म जी जेकी हिसेदार आहे त इन्हनि खे सोचणु खपे त इहो ज़ुल्म सियासत में जॾहिं मुड़ी वापसि ईंदो आहे त पोइ तव्हांखे इन ॻाल्हि ते एतिराज़ न करणु खपे। तव्हांखे यादि रखणु खपे तव्हां हिकिड़े बेगुनाह, हिकिड़े मासूम, हिकिड़े पाकिस्तान जे सभिनि खां वधीक फेमस पार्टी लीडर खे तव्हां जेकी नाजाइज़ ज़्यादती कयूं आहिनि तव्हांखे हिननि जो हिसाबु ॾियणो पवंदो। ठीकु, त जमाल साहब अवां इहो सम्झो पिया ॿियनि पैनल से वञण खां अॻु त पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिं ज़ुल्म जो अवां ज़िक्र कयो त हुन में हुकूमत सिधी सही मुलविस आहे, हुन में पीपल्स पार्टी खे जो हिसो अवां न पिया ॾिसो, अवां सम्झो पिया त पीपल्स पार्टी हिन ज़ुल्म खां परे आहे। ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी जहिड़ी बि मजबूरी सां गवर्नमेंट खे सपोर्ट कई आहे हुनजी हुकूमत हलाइण जे लाइ, पर वो गवर्नमेंट जो पार्ट आहे त सही, पर हुन पंहिंजे पाण खे कोशिशि कई आहे अलॻि रखण जी, त मां सम्झंदुमि, मां इहो यकीन रखंदुमि त पीपल्स पार्टी जमहूरी रिवायात ऐं जमहूरी इक़्तिदार खे क़ाइमु रखंदी ऐं जेका जमहूरी ज़रूरतूं आहिनि इन महिल पाकिस्तान जी जमहूरियत के मजबूत करने के लिए उनमें पीपल्स पार्टी पॉजिटिव रोल प्ले करती। बेग साहब क्या कहेंगे आप? पीपल्स पार्टी से राब्ते का फैसला हुआ है कौमी कॉन्फ्रेंस के लिए और आपने जवाब भी सुना कि मुस्लिम लीग नून को क्यों दावत नहीं देने का सोचा जा रहा, लेकिन फिर आप समझते हैं कि एक तो जवाब भी बताइएगा कि पीपल्स पार्टी इस मौजूदा सूरत हाल में गो के ये कहा जा रहा है, पीपल्स पार्टी ये कहती है कि हम पाबंदी को भी सपोर्ट नहीं कर रहे, हम गवर्नर राज को भी सपोर्ट नहीं कर रहे, लेकिन इस कौमी कॉन्फ्रेंस के इन्विटेशन के हवाले से क्या कहेंगे? और साथ साथ ये कि कोई सियासी डायलॉग का कोई हल, कोई रास्ता हमवार होते हुए देख रहे हैं आप अगर हुकूमत की गैर मौजूदगी में? जी इख्तियार बेग साहब, मेरी आवाज आप तक पहुंच रही है? जी आवाज आ रही है जी बेग साहब। और ये बड़ी खुशनुमा बात है कि कौमी कॉन्फ्रेंस के इनेकाद का एक प्रपोजल है और उसमें तमाम स्टेक होल्डर, तमाम सियासी जमातें जो मुतलका हैं वो पार्टिसिपेट अगर करती हैं और खुले दिल के साथ, नेक नियति के साथ, मासवा नून लीग जी, ये अभी बहुत अर्ली स्टेज पे इसके खतोखाल नहीं बताए गए हैं, 2-3 दिन में सामने आ जाएंगे, लेकिन हम वेलकम करते हैं और ये दरवाजा जो खोला मुज़ाकरात का ये बड़ा खुशाइंद है और इसमें मैं समझता हूँ पीटीआई को एक मौका मिला है कि वो इसमें जो दरवाजे खुले हैं उससे वो फायदा उठाए और जो डेडलॉक हो गया था कम से कम उसको खत्म किया जाए। अब सवाल ये है कि देखिए, हम एक जमहूरी जमात है, हम असूली तौर पे हमारे लीडरों ने जो जमहूरियत के खातिर कुर्बानियां दी हैं, जो शहीद किए गए हैं, तो हम तो ये चाहते हैं कि ये कभी चीज हम सपोर्ट नहीं करेंगे कि किसी सियासी जमात पे बैन लगे, उस पे पाबंदी लगे, उस सियासी जमात को कालादम करार दिया जाए या गवर्नर राज किया जाए। लेकिन इसके साथ साथ ये भी आपने देखना है कि क्या वो जमात जिस पे ये सब बातें गर्दिश कर रही हैं वो नेशनल सिक्योरिटी की और कौमी मफादात को तो थ्रेट नहीं बन गई है। मैं जो बात का मिसाल दूंगा, आपका हवाला दूंगा कि इस वक्त 3 सूबों में नेशनल एक्शन प्लान पे अमल दरामद की बात हो रही है। अफगानिस्तानों को यहाँ से जड़ से उखाड़ के वापस भेजा जाए जो गैर कानूनी और इलीगल है मुल्क में, और वो साथ साथ हमने ये भी कहा कि वो अफगानिस्तान की नेटवर्किंग जो पाकिस्तान के खिलाफ इस्तेमाल हो रही है, जिसमें रॉ भी है पीछे और यहाँ हमलों में शिद्दत आ गई है। रोज हमारे जो लोग हैं, हमारे बच्चे, हमारे नौजवान, हमारे फौजी जो शहीद हो रहे हैं, उसके ऊपर अब पाकिस्तान ने एक
لائے عمل بالکل تیار کر لیا ہے. اس میں ہم فورس بھی استعمال کرنے کا ارادہ رکھتے ہیں. مذاکرات تو آپ نے دیکھا ہے کہ دوحہ قطر میں بھی ہوئے ہیں, استنبول میں بھی ہوئے ہیں, لیکن وہاں پہ وہ یہ انڈرٹیکنگ دینے کو تیار نہیں ہے طالبان اور افغانستان کے لوگ کہ آپ کی زمین پاکستان کے خلاف دہشت گرد سرگرمیوں کے لیے استعمال نہیں ہوگی. یہ ایک چیز, وہ صرف ایک ہی چیز ہم نے مانگی ہے اور وہی ایک چیز وہ کرنے کو تیار نہیں ہے. تو اب ہم نے اور ہماری افواج نے پورے تینوں صوبے تو افواج کے ساتھ ہیں, نیشنل سیکورٹی کے سپورٹ کرتے ہیں اور نیشنل مفادات اولین شرط ہے ہماری. تو لیکن یہ کے پی کے میں جو باتیں آ رہی ہیں, انہوں نے کہا کہ نہیں جی ہم تو نہیں یہاں بسائیں گے, ہم ان سے مذاکرات کریں گے. ہم نہیں سمجھتے کہ یہ ہماری حکمت عملی صحیح ہے, فوج کی ہماری حکمت عملی صحیح ہے, یا فوج کو استعمال کر کے, طاقت کو استعمال کر کے اس بات کو ختم کیا جائے یا دبایا جائے, وہ اس کے قائل نہیں ہے. تو اب آپ مجھے یہ بتلائیں, جہاں ایک ملک ایک پرچم میں 4 صوبے ہیں, اس میں 3 صوبے تو تیار ہیں ہر وہ اس حکمت عملی کے لیے جو افواج پاکستان کی ہے, جو حکومت پاکستان کی ہے, اور جس میں ہم سمجھتے ہیں ہماری نیشنل سیکیورٹی محفوظ رہتی ہے. جبکہ ایک صوبہ جو بچا ہے وہ آپ سے حکمت عملی سے اختلاف کر رہا ہے. اب مجھے بتائیں کیا آپ اس پارٹی کو, اس صوبے کو اسی طرح فیصلے کرنے دیں گے جو ملکی نیشنل سیکورٹی کے تھریٹ کے زمرے میں آتے ہیں, جو قومی مفادات کے کمپرومائز کرنے کے زمرے میں آتے ہیں؟ تو ہم پیپلز پارٹی بڑی صبر کے ساتھ جائزہ لے رہی ہے. ہم انہیں مشورہ کر رہے ہیں کہ دیکھیں آپ ایک پرچم ہے تو ایک سوچ پیدا کرو, ایک فوج ہے, آپ اس میں نہ جائیں کہ یہ سیاسی جماعت ہمارے قریب ہے, یہ دور ہے, یا ٹھیک. حکومت تو ہے, بیگ یا صاحب اس لائز کے ہے. باوجود یہ جو ساری چیزیں آپ نے بتائی ہیں, کچھ روز قبل ڈی جی ایس پی آر نے بھی ایک بڑی تفصیلی اس پر بریفنگ دی تھی, تو اس کے باوجود آپ لوگ پیپلز پارٹی یہ سمجھتی ہے, کیونکہ آج بلاول صاحب نے بھی کہا ہے کہ پابندی نہیں لگنی چاہیے کسی سیاسی جماعت پر, اور اس نہیں, کا ہم اظہار بھی جمہوری ہوا. اصولی, ہم جمہوری اقدار کی پاسبان ہیں. ہم جمہوریت کے لیے قربانیاں دی ہیں, لیڈروں کو ہم نے شہید ہمارے کیا گیا ہے. تو ہم کس طرح سے جمہوریت کو ڈیریل کرنے کی بات کریں یا جمہوریت کو ڈیریل کرنے کی حوصلہ افزائی کریں؟ نہیں ہمارا تو دل مانتا, نہ ہی ہمارا دماغ مانتا ہے. ہم تو آخر وقت تک یہی چاہیں گے کہ تمام جمہوری قوتیں جو ہیں آن بورڈ آ جائیں اور ایک ہو کے سوچیں, سیاست کرتے رہیں, سیاسی اختلافات رہیں, لیکن جہاں نیشنل سیکورٹی کا اور قومی مفادات کا معاملہ ہے وہاں ایک سوچنا پڑے گا. تو ہماری پہلی ترجیح تو یہ نہیں ہے. بلاول صاحب نے بھی کہی, بلاول صاحب وہاں پہ بزنس کمیونٹی سے ملے تھے, پنجاب کی بزنس کمیونٹی نے انہیں بہت تعریف کی اور کہا کہ جی آپ کی جماعت میں جو اختیار بیگ صاحب اور جو دوسرے کچھ لیڈرز ہیں وہ ہمیں بزنس کمیونٹی کو تھرو آؤٹ سپورٹ کرتے آئے. اس پہ بلاول صاحب نے مزید مینڈیٹ دیا اور کہا کہ نہیں, بزنس کمیونٹی کے تمام مسائل حل کریں گے. تو ہم تو ملکی معیشت کو مضبوط کرنے کی بات کر رہے ہیں کہ جہاں آپ نے سفارتی طور پہ فتح حاصل کی ہے, جہاں آپ نے بیرونی طور پہ تمام کمیونٹی آف نیشن میں ایک اپنا مقام بنایا ہے, اب ہم اس میں معیشت کو آگے لے کے جانا چاہتے ٹھیک ہیں. بیگ صاحب, اس پر بھی ہم آپ سے ضرور بات کریں گے کہ باوجود حکومت کے الائنس میں شامل ہونے کے باوجود پیپلز پارٹی کو بار بار پبلکلی یہ مطالبات کیوں کرنے کی ضرورت پیش آ رہی ہے. ساتھ ساتھ یہ بھی بتائیے گا کہ آج آپ بھی اجلاس میں موجود تھے, آصفہ بھٹو نے بڑا تفصیلی اس پر بیان کیا ہے اور سخت تنقید پیپلز پارٹی کی جانب سے نظر آئی ہے. تو یہ کہانی کیا ہے؟ میں یہ پوری بات بتلاؤں گا آپ کو. میں قومی اسمبلی کے اجلاس میں تھا اور وہاں پہ ایک بار پی ٹی آئی نے کورم کی نشاندہی کی کہ کورم پورا نہیں ہے, تو گنتی کی گئی اور کورم پورا تھا. انہوں نے کہا اسپیکر صاحب نے ہاؤس ان آرڈر. اس کے 5 منٹ کے بعد دوبارہ
कोरम की निशानदेही होती है और स्पीकर साहब प्रोरोग कर देते हैं, इजलास को खत्म कर देते हैं। भाई 5 मिनट में कितने लोग कहाँ चले गए और कहाँ आ गए, इससे यही इशारा मिलता है कि आप आज बिजनेस हाउस में नहीं चलाना चाहते थे, इजलास को कंटिन्यू नहीं करना चाहते थे। और फिर एक बड़ा लीडर बैठा हुआ है, ये बिजनेस एडवाइजरी होती है तो इजलास से पहले डिस्कस होते हैं, जिसमें हमारी तरफ से नवीद कमर वगैरह जाते हैं। उसमें हमने तय करा था, कुछ बिल ला रहे थे हम, ये कारपोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी के बिल पे हमने महीनों काम करे, वो आज पेश हो रहा था। तो ये बड़ी अफसोस की बात है कि ये लोग, हम तैयारी कर कर आते हैं, सवालात भेजते हैं और वहां पहुंचते हैं और उसके बाद ये प्रोरोग कर दिया इन्होंने। 5 मिनट में कैसे फर्क पड़ गया ये मुझे नहीं समझ में आया। 5 मिनट पहले इजलास लेकिन बेग पूरा साहब, था, हुकूमती 5 अलायंस में मिनट आप के शामिल बाद हैं, मैं वही सवाल इजलास फिर आपसे पूरा नहीं। करूंगी कि हुकूमती अलायंस में शामिल है पीपल्स पार्टी, उसके बावजूद ऐवान के अंदर या ऐवान के बाहर मुतालबात हों, शिकायत हों, खदशात हों, पीपल्स पार्टी को क्यों ये जरूरत पेश आ रही है कि वो पब्लिक आकर बात करे? तासुर ये आ नहीं, रहा है हमें कि जैसे आसफा भुट्टो हुकूमती अलायंस में साहिबा नहीं ने- है, पीपल्स पार्टी खुद अपोजिशन का हिस्सा है, जिनकी कोई हमें सुनने फर्स्ट- वाला नहीं है, सुनवाई नहीं हो रही। देखिए, आप अलाई जरूर हैं। आज हमें आसफा भुट्टो ज़रदारी साहब फर्स्ट लेडी ने बाकायदा हिदायत दी है कि जी प्रेस कॉन्फ्रेंस में बतलाएं जो बात मैं आपको बता रहा हूं कि 5 मिनट पहले कोरम पूरा हो, इजलास चला है और उसके 5 मिनट के बाद इसको कोरम ही के ऊपर प्रोरोग जो करा है आपने, वो सही इंटेंशन नहीं नजर आती हाउस को चलाने की। और वो एक सीनियर लीडर हमारी वहां बैठी हुई थी, उनके सामने जो आपने बिजनेस एडवाइजरी में एग्री किया था इजलास चलाने का फॉर्मेट, वो आपने बदला है। तो ये सब चीजें हम इतने गट्स रखते हैं कि हम उसका इजहार करें। और ये क्यों हो रही हैं बेग साहब? मेरे साथ जमाल सिद्दीकी साहब भी हैं, सोरठ थेबो साहबा भी हैं, उनकी तरफ भी चलेंगे। लेकिन पीपल्स पार्टी क्या समझती है, ये क्यों हो रही हैं ये चीज़ें? और जिस तरह से मैंने आपसे ये सवाल मैं रखना चाहूँगी आपके सामने फिर कि पीपल्स पार्टी, आपने जैसे कहा कि हुकूमती अलायंस में होने के बावजूद पीपल्स पार्टी इजहार का हक रखती है, लेकिन तासुर ये आ रहा है कि जैसे ओपोजिशन में रहते हुए पार्टियाँ इजहार करती हैं शिकायत का या उनको सुनवाई का मौका नहीं मिलता। इस वक्त यही लग रहा है कि पीपल्स पार्टी को भी सुनवाई नहीं हो रही पीपल्स पार्टी की। आपका जवाब दे के बात खत्म करूंगा अपनी बात। यह है कि 2 तरह के अलाइज पार्टी होती हैं, क्योंकि नून में कई अलाइज पार्टी हैं। एक उसमें से जो सबसे बड़ी जमात है वो पीपल्स पार्टी है। पीपल्स पार्टी का मौकफ यह है कि हम उसूली तौर पे कहीं पे भी हमें अगर तब्दीली नजर आती है, इख्तलाफ नजर आता है, तो हम उसका इजहार करते हैं। आपने देखा है कि अमेंडमेंट में हमने कई इश्यूज पे सपोर्ट नहीं किया, वोट नहीं दिया। हमारा पार्लियामेंट्री कमेटी मीटिंग में हमें बिलावल साहब ने मना कर दिया था कि इनको हम नहीं सपोर्ट करेंगे, जिसमें एनएफसी था और दूसरे अमेंडमेंट थे। हमने जो करा वो बोला और वो हमने करके दिया। तो ये एक पार्टी का करैक्टर होता है, एक किरदार होता है, और वो किरदार वो कंप्रोमाइज और अलायंस बन गए तो इसके ये माने नहीं है कि आपने बेच दिया है अपने आप को, आपकी जुबानें स्लब हो गई हैं, आप उनकी जुबान बोलेंगे। नहीं, पीपल्स पार्टी का किरदार है और हम जवाबदेह हैं। और ये नून के बाद तो सबसे बड़ी पार्टी है वान में, वो पीपल्स पार्टी है। लिहाजा हमने वी आर आंसरेबल टू अवर वोटर्स। तो ये चीज हमने उठाई है, सख्ती से उठाई है, प्रेस कॉन्फ्रेंस में भी इजहार किया है और आपके चैनल पे भी मैं इजहार कर रहा हूं। और ये बता के कर रहा हूं कि हमारे लीडर फर्स्ट लेडी आसफा भुट्टो ज़रदारी साहिबा ने हमसे कहा, हम साथ थे। ठीक बेग साहब, मैं आगे बढ़ूंगी, दूसरे पैनलिस्ट भी मेरे साथ मौजूद हैं। मैं आपसे इजाजत लूंगा, मुझे जाना है। बेग साहब जवाब तो सुन लें, बाकी पैनलिस्ट क्या कहना चाहेंगे, रिस्पॉन्ड करना चाहेंगे आपके जवाब में। सोरठ साहबा आवाम सां मौजूद आयो, मुझे आवाज़ वहाँ पहुंचे पियो। सोरठ थेबो साहिबा मुझे आवाज़ वहाँ पहुंचे पियो। जमाल सिद्दीकी साहब मूंखे ॿुधो पिया वहाँ? जी सोरठ साहिबा मुझे आवाज़ वहाँ पहुंचे पियो, ॿुधो पिया मूंखे? लाज़िम कोशिशि कयूं था सोरठ साहिबा सां जो राब्तो बहाल थिए त जीअं असां उन्हनि जो मौक़े बि प्रोग्राम में शामिल करे सघूं। जमाल साहब मुझे आवाज़ जे करे वहाँ पहुंचे पियो त रेस्पॉन्ड कुछ करण चाहींदो, जेका ॻाल्हि हिते थी त
असां पीपल्स पार्टी त आजियां पिया करे त क़ौमी कॉन्फ्रेंस ठीकु आहे, हिकिड़ो बहितरु ऑप्शन, हिकिड़ो सुठो सवण आहे, पर उन सां गॾोगॾु इन ॻाल्हि जो इज़हार बि थिए पियो त जेके नेशनल सिक्योरिटी खे वठी करे जेके मामला साम्हूं अचनि पिया ऐं बार बार इहा ॻाल्हि थिए थी त नेशनल इलेक्शन प्लान ते अमल तमामु ज़रूरी आहे दहशतगर्दीअ जी रोक जे लाइ, पर उन में जेतिरो इनपुट हुजणु घुरिजे पाकिस्तान तहरीक इंसाफ जो ऐं बहैसियत KP सरकार जे उहो नज़र न पियो अचे। कुझु रिस्पॉन्ड कंदो अवां? नाज़रीन, राब्तो मुनक़िद थी वियो आहे, कोशिश कयूं था उन सां ॿीहर राब्तो करण जी। और बेग साहब एक और ज़रूर आपके सामने सवाल रखूंगी, जिसे आपने जो सूरत हाल बताई कौमी असम्बली की और दूसरी चीज़ें, ये अभी ये जो चीज़ें हो रही हैं, इससे पहले भी पीपल्स पार्टी इख्तिलाफात का इजहार करती नज़र आई है, लेकिन अब ये जो चीज़ें तवातर से बढ़ रही हैं, तो क्या इसका कोई लिंक कौमी असम्बली के अंदर मुस्लिम लीग नून के इत्तेहाद की अददी बरतरी से तो नहीं है? नहीं, ऐसी बात नहीं है। हम एक मुआहदे के तहत हुकूमत साजी की है और उस मुआहदे में हम पाबंद हैं, एक दूसरे को ऑन बोर्ड लेके चलें, एक दूसरे तहफ़्फ़ुज़ात को दूर करें। हमने पूरा सपोर्ट कर रहे हैं हम इस जमात को और हुकूमत को। आपने देखा है बजट में भी हमने पूरी सपोर्ट की, 2 अमेंडमेंट हुई उसमें भी हमने सपोर्ट की, 2/3 मेजॉरिटी उनको दिलवाई ताकि वो बिल पास कर सकें, वो अमेंडमेंट पास कर सकें। तो आप देख रहे हैं कि हम दयानतदारी के साथ सपोर्ट कर रहे हैं और हमारी जो पार्लियामेंट में हैसियत है अददी, उसको हम दयानतदारी के साथ मुस्लिम लीग नून के साथ मिलके वो कवानीन पास करा रहे हैं जो हम समझते हैं मुल्क के लिए बेहतर हैं, मुल्क के लिए ज़रूरी हैं, अफवाज पाकिस्तान के लिए ज़रूरी हैं और उससे बेहतरी आएगी। लेकिन अगर इसमें कहीं बर्तन खड़कते हैं, कहीं आप समझती हैं कि इसमें कोई तहफ़्फ़ुज़ात पैदा होते हैं, तो हमें बोलने का हक़ है। उस हुकूमत साजी का जो एग्रीमेंट है वो हमारे लफ्ज़ को बंद नहीं करता है हमेशा के लिए कि आप जो हैं सिर्फ वोट फेवर में डालेंगे और उसके आगे कुछ नहीं। जहाँ हमारे तहफ़्फ़ुज़ात हैं, जहाँ पे असूली मौक़िफ़ हमारा नहीं माना जाता, वहाँ हम एतराज़ कर रहे हैं और करेंगे। बेग साहब, साथ साथ ये भी आज फरमाया बिलावल साहब ने कि मज़ीद तरामीम की गुंजाइश नहीं है, ये पार्लियामेंट 2 आइनी तरामीम कर चुकी है और मज़ीद, तो इस हवाले से भी बताइएगा क्या मज़ीद तरामीम? पीछे गुज़िश्ता दिनों में हमने 28वीं तरमीम की भी बाज़गश्त बड़ी सुनाई दी, तो अब इस किस्म का भी कोई मामला चल रहे हैं जिस पर पीपल्स पार्टी को कहा जा रहा है? लेकिन जो अखबारात में ये इधर उधर बातें हैं वो 28वीं तरमीम में NFC वगैरह या सूबों की इस तरह की चीजें जिसपे पीपल्स पार्टी ने अपना मौक़िफ़ बता चुकी है, वो हम नहीं सपोर्ट करेंगे। तो हमारे नजदीक तो जो अमेंडमेंट्स होनी थी, जो रिफॉर्म्स की मत में आती थी, वो आ गई, हमने सपोर्ट कर दिया, वो पास हो गई एंड इट्स ओवर। अब बाद में देखिए कोई चीज अगर आती है तो हमारे इल्म में नहीं है कि वो किस नौइयत की अमेंडमेंट की बात की जा रही है। ठीक। और बेग साहब, ये कि आज सिंध हुकूमत की जानिब से तो जवाब आया, आपने भी सुना होगा MQM का जो बयान सामने आया और जो कहा गया सिंध के कल्चर डे के हवाले से कि हमने देखा कि उस दिन की आड़ लेकर रियासत के अंदर रियासत कायम की गई और बड़ी तंकीद की गई है हुकूमत पर, अदलिया पर। आप यहाँ मौजूद हैं और कल्चर की, जी, हमें एक दूसरे की कल्चर की, जज्बात की, खुशियों की लिहाज करके आगे बढ़ना है। ये सूबा सिंध, ये कराची जिसका हिस्सा है, इसमें अगर कल्चर डे मनाया जाता है तो सबको वही जोश खरोश बनता है। हमने मनाया, आर्ट्स काउंसिल में मनाया गया, हम उसमें शरीक हुए, बल्कि हमारे एम्बेसडर्स वगैरह भी इस्लामाबाद से आए थे क्लोजिंग सेरेमनी के लिए, वो भी कल्चर डे में शरीक हुए। तो ये अजरक और टोपी ये हमारा असासा है और शनाख्त है, और इसमें मैं नहीं समझता कि हमें अपने दिल को छोटा करके और बॉक्स करके और कंजूसी से इसको मनाना चाहिए। इसे हमें शान तरीके से मनाना चाहिए। और न सिर्फ सिंधी कल्चर की हम बात कर रहे हैं, बाकी सूबों के जो कल्चर हैं उनको भी हमने शान मनाना चाहिए, क्योंकि एक परचम के तहत हम सब एक हैं और एक दूसरे की जज्बात का हमें एहतराम करना लाजिम है।
बहुत शुक्रिया जी। ठीक बेग साहब, बहुत शुक्रिया आपका। नाज़रीन ते हिकिड़ो प्रोग्राम में मुख़्तसिर ब्रेक बि वठंदासीं। ब्रेक खां पोइ वापसि अचूं था ऐं कोशिशि कयूं था त जेको ॿियो मौक़िफ़ आहे मुस्लिम लीग नून जो या PTI जो इन समूरे मामले ते उहो बि अवां ताईं पहुचायूं। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में अवांखे ॿीहर भलीकार ऐं असां सां गॾु हींअर मौजूदु आहिनि सूरत थेबू साहिबा, मुस्लिम लीग नून जी अॻूणी MP ऐं सीनियर अॻवान, जमाल सिद्दीकी साहब, पाकिस्तान तहरीक इंसाफ जो सीनियर अॻवान, ॿई मौजूदु आहिनि मूंसां गॾु। सूरत साहिब, अवां वटि ईंदसि ऐं ज़रूरु ब्रेक खां अॻु अवां सां राब्तो मुनक़िद थियो, पर अवां ज़रूरु ॿुधो हूंदो जमाल साहब खे ऐं मूंसां गॾु मिर्ज़ा इख्तियार बेग साहब बि मौजूदु हुआ। कीअं ॾिसो पिया क़ौमी कॉन्फ्रेंस जी ॻाल्हि करे पई पाकिस्तान तहरीक इंसाफ या बशमूल ओपोज़िशन इतिहाद ऐं गॾोगॾु ॿुधायो पियो वञे त जेको हुनजो मक़सदु आहे उहो हिन सियासी डायलॉग जो को रस्तो कढणु आहे हिन समूरी मौजूदा सूरत हाल में। ऐं डायलॉग जी ॻाल्हि सभु कंदा अचनि था ऐं सभु सियासी पार्टियूं हिन ते बि इतफ़ाक़ कंदे नज़र ईंदियूं आहिनि त जेको हल हुजे थो उहो टेबल ते ई निकिरे थो, ॻाल्हियुनि सां ई निकिरे थो। त हिन वक़्तु क़ौमी कॉन्फ्रेंस वारे जेको हीउ ऐलान आहे हिनखे कीअं पिया ॾिसो ऐं गॾोगॾु हिन में इहे बि अहिड़ा इतला साम्हूं अचनि पिया त क़ौमी कॉन्फ्रेंस में मुस्लिम लीग नून खे दावत न ॾियण जो फ़ैसिलो थियो आहे ऐं हुनजो जवाबु छा आहे उहो अवां कुझु देरि अॻु जमाल सिद्दीकी साहब खां ॿुधो। छा चवंदो अवां? महिरबानी, मां त कोन ॿुधो, बाक़ी कुझु मां जमाल साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं छो त डिस्कनेक्ट थी वियो फोन। त पहिरीं त मूंखे ॾाढी हैरत थिए थी ऐं नाजा, ऐं मूंखे जेको आहे सो अफ़सोस थिए थो त इहे माण्हू PTI वारा अञा ताईं पंहिंजी हिन रविश खां, पंहिंजे हिन कूड़ खां, पंहिंजे हिन दौलाव खां निकिता न आहिनि। एतिरो नुक़सानु कयो आहे पंहिंजो त हू हिकु सियासी पार्टी, जमहूरी पार्टी आहे ई कोन। हिकिड़े हुननि जी जमहूरी ऐं सियासी पार्टी सोच हुजे त अॼु हू इन मंज़िल ते न हुजनि। हिननि हमेशह इहो कूड़ हयो आहे, मां इहो ॿुधो टे त 17 वारी ॻाल्हि पे कयनि। हिननि हमेशह जेको आहे 33 पंजर वारी ॻाल्हि कई, जेके कूड़ हया RTS त हिननि खां विसरी वियो आहे। RTS विसरी वियो आहे, जेको RTS ॾियारे हिननि पंहिंजी हुकूमत ठाही हुई, शायदि इहो उन सोच ते हलंदा त असां अहिड़ा आहियूं, शायदि ॿियूं पार्टियूं त ईअं हूंदियूं। हिननि खे न डायलॉग करणु ईंदो आहे, न सियासी पॉलिटिकल ॻाल्हि करणु ईंदी आहे। हिननि खे उहे ॾींहं ॾिसरी विया जॾहिं असांजी काइद मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ साहब जी वाइफ मर्द से बैठी हुई, कैंसर जी मरीज़ हुई, हुन हिननि खे ॾिसूं पई कयूं त मूंखे पंहिंजी वाइफ सां रुॻो ॻाल्हायो, मूंखे पंहिंजी वाइफ सां ॻाल्हायो, पर हुननि हुनखे हुन सां रुॻो ॻाल्हाइण कोन ॾिनो। हुनखे इहो यादि कोन थो अचे त तव्हां कहिड़े क़िस्म जा ज़ुल्म जेको आहे सो उन वक़्तु मुस्लिम लीग नून जी पार्टी सां कया। मुस्लिम लीग जेको आहे सो उन वक़्त में डॉक्टर घुराइण ते मजबूर थिया छो त हुनखे ज़हर ॾिनो वियो, हुनखे मोम विधो वियो, हू डिॼी विया, हू डॉक्टर घुराइण ते मजबूर थिया। न त हिन जे लीडर वटि त कल्ह बि डॉक्टर विया आहिनि, पर हीअ चवनि था त असांखे डॉक्टर जेके आहे से असांजी मर्ज़ी जा खपनि। इहे ॿाहिरि निकिरी हू मर्ज़ी जो बयानो ठाहिनि, मर्ज़ी ॻाल्हियूं कयूं ऐं मुल्क खे बदनाम कयूं। त इहो त तव्हां पाण ॾिसो था। हाणे डायलॉग थींदो आहे, हिननि शुरू में डायलॉग करण जे कॾहिं सोच असां हिननि खे बार बार जो मूंखे सियासी धुरनि सां त ॻाल्हाइणो ई कोन्हे, मूंखे त जमहूरी धुरनि सां त ॻाल्हाइणो कोन्हे। मूंखे ॻाल्हाइणो आहे उन्हनि धुरनि सां जेके फौजी आहिनि, इस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हाइणो आहे, फौजनि सां ॻाल्हाइणो आहे। तो हाणे तव्हां उन्हनि जी सोच खे ॾिसो था ऐं तव्हां ॾिसिजो अॻिते हली हिननि जो रविश वरी कीअं तब्दील थी थिए, कंहिंजे लाइ कीअं ॻाल्हाईंदा। सो पीपल्स पार्टी जे हवाले सां भली हींअर इहे छा बि सोचनि, हिननि खे विसरी। पर सुरज साहिब मां ॿुधो बेग साहब इहा ॻाल्हि कई ऐं ख़ुदि पीपल्स पार्टी इहा ॻाल्हि करे थी त असीं जेके हिन वक़्तु पाबंदी जूं ॻाल्हियूं हलनि पियूं, पंजाब असेंबली में रिथबा आई आहे, उनखे सपोर्ट नथा कयूं, गवर्नर राज खे सपोर्ट नथा कयूं, न असीं सम्झूं था त अहिड़ियूं के हालतूं आहिनि उते। ऐं PTI इहा ॻाल्हि करे थी त जेकॾहिं -1 या इन क़िस्म जूं ॻाल्हियूं कंटिन्यू थींदियूं रहियूं त पोइ हालतूं कंहिंजे कंट्रोल में न रहंदियूं। त मुस्लिम लीग नून हुकूमत में हूंदे ऐं हुकूमत
जो जेको किरदारु हुजे थो सभु हुनखे ॾिसनि था त हू ज़ाहिर आहे छिकताइण घटाइण वारो हुकूमत जो कमु हुजे थो, पॉलिसी ॾियणु कमु हुजे थो, मामरनि खे ठाहिणु कमु हुजे थो। हिन वक़्तु मामरा ठाहिण जे बजाए वेतर वधंदा पिया वञनि ऐं उन में हुकूमती धुरनि जो, हुकूमती अॻवाननि जो बि किरदारु नज़र अचे पियो, उन्हनि जे बयाननि जो बि किरदारु नज़र अचे पियो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मूंखे इहो ॿुधायो त हिकिड़ी उहा धुर जंहिंमें तव्हां शुरू में जेकॾहिं तारीख़ में विधो MQM जेका हिकिड़ी अहिड़े क़िस्म जी पार्टी हुई जेका न रुॻो दहशतगर्दी कंदी पर मुल्क जे ख़िलाफ़ तो इंडिया सां या ॿियनि ॿियनि सां हुन जा अहिड़े नमूने सां रवैया रहिया जंहिं नमूने थियो छा उन ते जॾहिं पाबंदी पई हुई त पोइ छा पीपल्स पार्टी खे चऊं ॿुधाए ईंदी त उहा सही हुई या ग़लति हुई, या मूंखे ॿुधाईंदी त उहा सही हुई या ग़लति हुई। जेकॾहिं हिननि जेको हिननि किरदारु 9 मई ते कयो कि जेको हाणे जेको किरदारु अदा करे रहिया आहिनि इंडिया सां, हिन वक़्तु असांजी जंग जेका असां हाणे अञा असां हुननि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो आहे, दुनिया जे अॻियां ख्वार कयो आहे। ये असांखे ख्वार करण जे लाइ हुन दुश्मन मुल्क सां जेको आहे सो कीअं बीठा आहिनि। पर सोरठ साहिब अवां बिल्कुलु सही पिया फरमायो, पर वर्स सिनेरियो में बि असां ॾिठो आहे इवन जंगनि खां पोइ बि बहरहाल मामरा ॻाल्हियुनि ज़रिए ई हल थिया आहिनि। मां उहो ई ॻाल्हि कयां थी, पर ॻाल्हियूं कंहिंसां हिकु सियासी हाणे तव्हां हू चओ था त असां हिन सां न ॻाल्हाईंदासीं, छो न ॻाल्हाईंदो तव्हां हिन सां, हिन नून लीग सां, छो त जेको आहे सो हू सतासी थो बाबा जमाल साहब भी मुझसे अगर मौजूद हैं, जमाल साहब कुछ रिस्पॉन्ड करना चाहिंदो इन खां अॻु मां बेग साहब खे बि ॿुधो त रुॻो 3 हुकूमतूं गॾनि, हिकिड़ी हुकूमत नेशनल एक्शन प्लान ते अमल दरामद कोन पई करे, हुकूमती मौक़िफ़ मां ॿुधो त बार कोशिशूं कयूंसीं पर जिन हालतुनि जे कंट्रोल मां निकिरण जो ज़िक्र PTI करे पई उन्हनि हालतुनि खे इन नहज ते आणण में बि PTI जो किरदारु आहे, हुकूमत चए पई, छा चवंदो मां? नाजिया ॾिसो, जेको असांजी सियासी जमातूं आहिनि उहो नेशनल एक्शन प्लान खे छो त उहो रुॻो हिकिड़े प्लान खे सिर्फ़ु इम्प्लीमेंट करण जी कोशिशि करनि थियूं सभु जमातूं कि असांखे बसि कीअं बि करे कहिड़े बि तरीक़े सां असांखे इक़्तिदार मिली वञे, उसूल ज़ाब्ता कानून आइन सभु वञी भाड़ में वञनि, असांखे रुॻो हुकूमत कीअं थी मिले, त सभु इन कोशिश में आहिनि। ऐं जेतिरी बि जमहूरी जमातूं आहिनि असांजो गिलो हिन सां इहो ई आहे त सभिनि खे ख़बर बि आहे, यानी तव्हां हुन जमातनि सां अख़लाक़ी तौर ते पुछंदव त 2024 जो इलेक्शन केरु खटियो त सभु चवंदा इमरान ख़ान खटियो, तव्हां बि चवंदव, सभु तजज़िया निगार सभु एंकर इहे ई चवंदा आहिनि, इहा ई हक़ीक़त आहे, पर हक़ीक़त खे मञींदा न आहिनि, छो त इक़्तिदार में वेठा आहिनि, मज़ा पिया करनि इक़्तिदार जा। ऐं अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त हिननि जे इतिहादियनि खे इहो बि हया नथी अचे कि IMF जी रिपोर्ट आहे त 5300 अरब रुपए जी जेका इरेगुलरिटी आहे हुननि जे लोन्स में, तो पाकिस्तान हिन महिल 90,000 अरब जो कर्ज़दार आहे। ऐं उहो कर्ज़ो जेको असां वठूं था पाकिस्तान हलाइण जे लाइ उन में बि असांजी इरेगुलरिटीज़ आहिनि, उन में बि करप्शन आहे, पर इन ते केरु ॻाल्हि कोन थो करे। सभिनि जो प्लान सिर्फ़ु ऐं सभिनि जा एक्शन जेका आहिनि उहे सिर्फ़ु इन ॻाल्हि ते आहिनि कि असांजो इक़्तिदार मिले। त ऐं जेका नून लीग जी मुंहिंजी भेण ॻाल्हि करे थी हे रियलिस्टिक ॻाल्हि न आहे, छाकाणि त हिननि जा उहो छा चइबो कि पांचों उंगलियां घी में सर कढ़ाई में, हिन महिल हिननि जी इहा ई पोज़ीशन आहे त ऐश पिया करनि, असांजे मैंडेट ते हुकूमत था करनि, त हिननि खे असांजे मथां इल्ज़ाम ई लॻाइणो आहे। पर संजीदा सियासी वर्कर जी इख़लाक़ियात इहा हूंदी आहे त उहो रियलाइज़ कंदो आहे, जीअं नून लीग जा 2-3 MNAs आहिनि रियलाइज़ कंदा आहिनि कि नहीं हम हार गए, हम नहीं जीते, हमें गलत जिता है, हम हारे में। तो इख़लाक़ियात अगर सियासत में न रखंदव त पोइ इंसान जॾहिं इख़लाक़ियात खां ॿाहिरि निकिरी वेंदो त पोइ कुझु बचंदो न आहे सियासत में। जंहिंजो नालो जमहूरियत आहे न, उन जमहूरियत में अगर जमहूरी रवैयो न हूंदो, जमहूरी अकास न हूंदी, जमहूरी शनाख्त न हूंदी, जमहूरियत जा रूल्स रेगुलेशन न हूंदा त पोइ सभु बेकार आहे। पोइ को बि माण्हू जमहूरी पाण खे न चए, पोइ बसि ईअं ई पाकिस्तान हलंदो, ईअं ई सभिनि खे प्लेट में रखी गवर्नमेंट मिलंदियूं, सभु पंहिंजो वारे ते मूंखे इंजॉय कंदा, को मिनिस्टर थींदो, को प्राइम मिनिस्टर थींदो, को प्रेसिडेंट थींदो। हिन मुल्क जे बारे में केरु नथो सोचे, केरु सोचण जी कोशिश बि नथो करे। जॾहिं इमरान ख़ान वियो उन महिल 45,000 अरब जा कर्ज़ा हुया, अॼु 90,000 अरब जा कर्ज़ा आहिनि। ही लाहींदो केरु? नाजिया तव्हां लाहींदो, तव्हांजा बच्चा लाहींदा, मां लाहींदो, मुंहिंजा बच्चा लाहींदा, मां बि मरी हले वेंदो, मुंहिंजा पोता नवासा ही सभु मुल्क जा कर्ज़ा लाहींदा जेका हिन गुबरान खाधा आहिनि।
पोइ हिननि खे अगरि इहे फिकर न आहे इख़्लाक़ियात जी त बसि इमरान ख़ान जेल में आहे, हिकिड़ो माण्हू खे तव्हां हथ पती जेल में बंदि करे छॾियो आहे, उनजे मथां इल्ज़ाम ते इल्ज़ाम, कूड़ा इल्ज़ाम, 100 इल्ज़ाम, 500 इल्ज़ाम लॻाईंदा रहो, कहिड़ो फ़र्क़ु थो पए। पर जेसि ताईं हिन मुल्क जे बारे में न सोचंदव, जेसि ताईं जमहूरियत जे बारे में न सोचंदव, त तेसि ताईं पाकिस्तान जो बि कुझु कोन थींदो, इन सियासी जमातनि जो बि कुझु कोन थींदो। जी सूरज साहिब आख़िर में कुझु चवंदो? मूंखे आवाज़ सही न पियो अचे, जी पर मां उहो ई चवां थी त हिनजी सोच, हिननि जो किरदारु जेको रहियो आहे उन में न जमहूरियत रही आहे, न जमहूरियत सोच रही आहे, न उन ते उन्हनि अमल कयो आहे। हाणे बि हिननि जी इहा ई चए त असां कहिड़े न कहिड़े तरीक़े सां ॿियनि पार्टियुनि सां हिननि खे विड़हाए पंहिंजो उलू सिधो कयूं, तो इन तरीक़े सां कोन थींदो आहे। जेसि ताईं तव्हांजे सोच में जमहूरी अंदाज़ न ईंदो, जमहूरी तरीक़े सां न थींदो, तेसि ताईं मां नथी सम्झां त हीउ जेको आहे त कंहिं तरीक़े सां सियासी पार्टी चराइण जो जेको आहे सो करप्शन जी ॻाल्हि कंदा, भई हिननि ते जेका करप्शन मालिक ते या लीडर ते जेका आहे उहा त साबित थी चुकी आहे। जेका अल कादर यूनिवर्सिटी जे हवाले सां जेका हिन ज़मीन पंहिंजे वाइफ खे वठी ॾिनी। जी सूरज साहिब, गॾोगॾु जेका हाणे करप्शन जूं ॻाल्हियूं थियनि पियूं उहे आलमी इदारा जिन वटि असीं वियल ऐं कर्ज़ लाइ उहे ॻाल्हि कनि पिया, त उहा बि जेका रिपोर्ट आहे उहा बि बिल्कुलु तस्दीक थियल रिपोर्ट आहे ऐं ज़ाहिर आहे IMF उहा ॻाल्हि करे थो। बहरहाल हाणे नतीजो छा निकिरंदो, जेका ही छिकताण सां मुसलसल वधंदे ॾिसूं पिया, पाबंदी ॾांहुं पाबंदी या जेको -1 वारो ॻाल्हि थिए पई, या को हल कढंदी हुकूमत इन ॾस में अॻियां ईंदी, को किरदार अदा कंदी? छोड़ देना चाहिए हुकूमत को ये ख्वाब देखना। जो लोग ये बातें करते हैं ना कि इमरान खान को माइनस करेंगे, इमरान खान जितना पहले वजन तो लेकर आओ, नवाज शरीफ में वजन है, शहबाज शरीफ में वजन आए, मरियम में वजन आए, इमरान खान जेतिरो वजन तो आणियो पहिरें, तो उनजी बराबरी तो कयो। इमरान खान जे मैंडेट ते जेका चोर हुकूमत वेठी आहे, वो उन में जस्टिफिकेशन कहिड़ी हुकूमत करण जी, उन्हनि में त इख़्लाक़ियात ई कोन्हनि। इख़्लाक़ियात हुजनि हा त अॼु टीवी ते वेही पाण खे जस्टिफाई न करनि हा। इन जो वज़न आहे त इमरान खान जे मथां आंगुर खणनि। ठीकु, त जमाल साहब ही मज़ाहमत वारो जेको सफ़र आहे इहो जारी रहंदो? मज़ाहमत न आहे, हिकिड़ो जमहूरी हक़ आहे, असांजो पुरअमन जमहूरी हक़ आहे एहतिजाज करणु, पुरअमन एहतिजाज असांजो हक़ आहे, असां पुरअमन एहतिजाज कंदासीं। असांजे पुरअमन एहतिजाज खे पुलिस वायलेंस में तब्दील न करे, असां किथे बि कुंड में रोड जे किनारे बि एहतिजाज कंदासीं पंहिंजे हक़ जे लाइ, और इहो असांजो जमहूरी हक़ आहे। इहो केरु असांखे पाकिस्तान जो आइन ॾिनो असांखे इहो हक़। पॉइंट टेकन जमाल साहब, ठीकु आहे, वॾी महिरबानी अवां जी। सूरत थेबो साहिब, अवां जी बि वॾी महिरबानी। नाज़रीन, गुफ़्तगू ॿुधी ऐं ज़ाहिर आहे जेको तासुर मिले पियो उहो इहो ई आहे त जेका हिन वक़्तु छिकताण नज़र अचे पई असांखे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं हुकूमत विच में, या छिकताण अञा बहितर वधंदे नज़र अचे पई, ऐं इन छिकताण जा जेके नतीजा हूंदा, मुख़्तलिफ़ जेके मामरा ख़बरूं गर्दिश कनि पियूं, उन्हनि मां बि को नतीजो निकिरी सघे थो, या जेका हिकिड़ी कोशिशि असांखे क़ौमी कॉन्फ्रेंस जी सूरत में नज़र अचे पई त को सियासी डायलॉग जो रस्तो कढिजे, पर हुन में हुकूमत खे न पियो घुरायो वञे त छा उन कॉन्टेक्स्ट में ही जेका नतीजा ॾींदड़ ही कॉन्फ्रेंस साबित थी सघंदी या न, इहो बि वक़्तु ॿुधाईंदो। ऐं गॾोगॾु जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे उनखे हल करण जे हवाले सां बि कुझु असांखे धुरियूं सरगर्म नज़र अचनि पियूं, कुझु इन खे अञा वधीक इन जो टेम्परेचर वधाइण में सरगर्म नज़र अचनि पियूं। ॾिसिजे त केरु कामयाबु थींदो। नाज़रीन, उन हवाले सां बि अव्हांखे अपडेट कंदासीं। अॼोके प्रोग्राम मां अव्हांखां इजाज़त वठंदासीं। जेका गुफ़्तगू थी उन हवाले सां पंहिंजे फीडबैक खे असांखां आगाह कजो। वरी सुभाणे असां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।